अस्सलाम वालेकुम। ॾिसी रहिया हो बहरिया फाउंडेशन कॉलेज रानीपुर में ही साइंसी ऐं सकाफ़ती मेलो लगायो वियो आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ स्टॉल्स लगाया विया आहिनि ऐं उते मुख़्तलिफ़ ॿारनि जा प्रोजेक्ट्स रखिया विया आहिनि। ॾिसी सघो था हीअ असांजो कंप्यूटर जो स्टॉल आहे, जिते ॿारनि वालेकुम अस्सलाम मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट्स ठाहिया आहिनि। हीअ ATM मशीन ॿारनि ठाही आहे पंहिंजे हथ सां, ऐं हीअ लाउड स्पीकर ॿारनि ठाहिया आहिनि, कीबोर्ड, कंप्यूटर, मुख़्तलिफ़ शयूं जेको आहे सो ॿारनि पंहिंजे हथनि सां ही ठाहियूं आहिनि। हीअ तव्हां ॾिसी सघो था माशाअल्लाह मुख़्तलिफ़ स्टॉल्स, मुख़्तलिफ़ कॉलेजनि जा ॿार। वालेकुम अस्सलाम। ऐं साइंस ऐं आर्ट जो जेको आहे सो स्टॉल आहे, तव्हां ॾिसी सघो था हीअ बि ॿारनि पंहिंजे हथनि सां शयूं ठाहियूं आहिनि, तमामु घणी महिनत कई आहे। हाँ बाबा जी, एक्सप्लेन कयो। Carrying messages from the peripheral to the brain and the brain from the peripheral. They are structured like a tree, just like any structure like a tree. It's carrying messages. It's for your types of a neuron system with the dendrites, nucleus, ciliary, axon, the axon and the nerve end. This type is the weird side is receiving the messages from it. And the field body is like a field that maintain the body of the someone. Nuclear nerve system. थैंक यू बाबा। हाणे तव्हां ॾिसो त ॿारनि जेके शयूं ठाहियूं आहिनि ऐं उन्हनि खे एक्सप्लेन करनि था पिया। हीअ बि ॿारनि पंहिंजे तरफ़ां कुझु ठाहियो आहे, जिते तव्हांखे मुख़्तलिफ़ कॉलेजिस जा ॿार बि नज़र ईंदा। अहिड़नि मेलनि सां असांजे ॿारनि में तालीमी रुझान वधंदो आहे। उन्हनि में अंदरि जेके साइंसदान ऐं उन्हनि में जेके अंदरि टैलेंट आहे उहो असांजे साम्हूं ईंदो आहे। हीउ मुख़्तलिफ़ जेको आहे सो असांजे स्टॉल्स ते ॾिसो। तमाम बेहतरीन माहौल। मुख़्तलिफ़ स्कूलनि जा ॿार, पेरेंट्स, टीचर्स, फ्रेंड्स असां सां गॾु आहिनि। हीअ साइंसी ऐं सकाफ़ती जेको आहे स्टॉल, जिते सिंध जी सकाफ़त खे उजागर कयो वियो आहे, ॾिसी सघो था। थैंक यू। ये बुक स्टॉल है। गान अखबार जेका रोज़ानो असांजे बहरिया फाउंडेशन कॉलेज में ईंदी आहे ऐं ॿार टीचर उनखे जेको आहे सो रीड कंदा आहिनि। ये जो राइटर है ना आने में कोई किताब है असल जन ते के यहाँ पे मानो तारीफ कराए मानो मुफ्त में पढ़ने के पढ़े एडो भलो दवा
कॾहिं पढ़ियो हुजे एॾो एॾो सच लिखंदो इहो तव्हां हिते पढ़ो न इहो हिते सच लिखंदो आहे हारी नहीं रहता हो जाए ॾिसो ही सिंध जी सकाफ़त छॼ पिंडियूं मुसला ऐं सॻियूं ऐं हीअ मुंहिंजी नंढड़ी इसरा तमामु बहितरीनु माहौल ऐं बहितरीन निज़ाम ऐं स्कूल जे मुख़्तलिफ़ स्कूलनि जा ॿार जेके असां सां गॾु आहिनि लाइव ॾिसी रहिया आहियो। अहिड़ा मेला हर कॉलेज में सिंध जे हर इदारे में हुजणु घुरिजनि त जंहिंसां ॿारनि में तालीमी शऊर ऐं साइंसी सकाफ़ती हुनुर फ़न हर क़िस्म जा जेके आहिनि से उन्हनि में जोश ऐं जज़्बा पैदा थींदा आहिनि।